अस्सलाम वालेकुम। खुश हो खैर खैर फर्स्ट क्लास। बा छोकरा खुश आहिनि? हाँ ठीकु आहे। हा अच्छा त पाण बाबा दुकान सफ़ा नंढड़ो आहे पंहिंजे ज़मीनुनि खे ई त पुॼंदो ई कोन। यार मूंखे जी ख़बर पई त पंहिंजे हिन ॻोठ में हिन छोकिरे दुकानु खोलियो आहे हा त पोइ इहो पाण हमेशह कंपनी वारनि खां था वठूं। छाजे लाइ वठूं कंपनी वारनि खां जॾहिं पंहिंजा छोकिरा वेठा आहिनि, हा न? इहा ॻाल्हि आहे। छो त बाबा जी जेका ख़्वाहिश हूंदी आहे उहा इहा हूंदी आहे त को ग़रीब नओं बिज़नेसमैन शुरू थियो आहे, नओं बिज़नेस शुरू कई आहे त उनखे थोरो हथ ई ॾिजे। न त असांजा जेके कंपनी सां डायरेक्ट कॉन्टेक्ट आहिनि, असां वटि ट्रकूं ईंदियूं आहिनि, बल्कि टेला ईंदा आहिनि, टेला। तूं असांखे सुञाणे कोन थो छा? कमाल आहे यार। असांखे हिते तर जो बच्चो सुञाणे सुल्लू मामा ऐं असां वॾा ज़मींदार आहियूं। असां हाणे पंहिंजी तारीफ़ करियूं। घटि में घटि 3,500 असांजा जेको सो ज़मीन जा एकड़ हले। गुलबंडा में असांजी तक़रीबन 1500 एकड़ ज़मीन आहे। ऐं खानाणी ते तव्हां वेंदा त उते बि तव्हांखे असांजी 1000 एकड़ कम से कम ज़मीन मिलंदी। वरी जे तव्हां हलिया वञो बापड़ा बोरी ते, उते तव्हांखे असांजी माना 1000 एकड़ उते बि मिली वेंदी। असांजा हिसाब कोन कयो। जरका मोरी ते त असांजा जेको सो ज़मीन में फार्म हाउस वॾा सम्झ त केलनि जो वॾो बाग आहे। हा हाणे आहे न ॻाल्हि ते असांखे कुझु सामान खपे थो, पर असांखे नाला विसरी वेंदा आहिनि अक्सर। सो ही छा आहे? हा इहो टेवी जेको आहे भाण, हा टेवी भाण इहो कीअं आहे? मज़े वारो आहे? सही आहे? बाण थी फातिमा जो बाण थी टेवी पाण जेके 24 करे वठूं त पोइ अरे बाबा टेवी ई खपे न मूंखे। हा हा अब पोइ पर ठीकु बाबा आहे। ही हुजी किथे सघंदो? एतिरो माल पाए खपे। अब 100 बोरियूं असांखे घटि में घटि टेवी खपनि। एसओपी घटि में घटि माना असां शुरूआत करणु चाहियूं थो सां इन हिसाब सां। ऐं एसओपी दवा आहे यार। उहो बि घटि में घटि असांखे 100 खण खपे। ठीकु आहे? हा ठीकु आहे सही पर आहे। वरी उहा ई ॻाल्हि मां न थींदो आहे कोन थींदो, तूं अरेंज करे ॾे। अच्छा हुन में दवा आहे ज़िंक मिली वेंदी, पोइ बाक़ी ॿिए पासे हलण जी कहिड़ी ज़रूरत आहे यार? पर बाबा मूंखे रुॻो हिकिड़ी ॻाल्हि जो खुटको आहे यार। नंढड़ो दुकान आहे, हिन वटि एतिरो आइटम पूरा कोन करे सघंदो यार। तूं हरू भरू मामा अञा भाल त पाण खे वॾे डीलर सां ॻाल्हाए। हर शइ मिली वेंदी। हा त पोइ पाण घणो वठणो आहे? त बाबा इहो एसओपी जूं 100 बोरियूं ऐं टेवी जूं 100 बोरियूं ऐं ज़िंक जा तक़रीबन असांखे 500 खनि। बाबा ज़िंक सां त ज़मीन मज़बूत थींदी आहे। हा यार बस तूं हानी कर। ऐं यूरिया जूं बोरियूं खपनि मूंखे। यूरिया जूं मिली वेंदियूं न? 1000 बोरियूं खपनि असांखे घटि में घटि शुरूआत में। अब तूं चांहि जी तकलीफ़ न कजांइ, ॿुधे न? मतां तूं वञे चांहि खणी अचे, अञा ॻाल्हि ॿोल हले पई। हा बाक़ी मानीअ टाइम थियो न पोइ सोचींदासीं। त बाबा इहो बस दवाऊं कढ त पोइ असीं खणी वञूं। खणी कीअं वेंदासीं बाबा? ज़रूरी छा खणी पहुचाईंदा? पुॼी पुॼी वेंदियूं। अरे वाह वाह छोकिरा वाह, तूं दवा वाकई वाह। बस पोइ तूं बिल वग़ैरह ठाहे असांखे पुॼाए ॾे। असां तोखे एड्रेस लिखी था ॾियूं। ठीकु आहे? लिखी छा था ॾियूं बाबा? कार्ड था ॾियूं। हा कार्ड ॾियसि बाबा। असां वॾा ज़मींदार आहियूं, वॾा ज़मींदार। असांजो कार्ड आहे। ठीकु आहे? त बस तूं बाबा नंढड़ी ॻाल्हि कई न। मूं तोखे चयो नंढड़ो दुकानु आहे, नंढड़ी ॻाल्हि कयो यार। असां हेॾा वॾा मशहूरु आहियूं, हिते जेके ज़मींदार आहिनि उहे असां खां सलाहूं पुछंदा आहिनि। यार तूं बिल जी ॻाल्हि करे नंढड़ी माल पुॼे। ही त शुरूआत आहे बाबा, शुरूआत आहे। माल पुॼी वियो न, ही तुंहिंजो नंढड़ो दुकानु आहे न, तूं हिते वॾियूं एजेंसियूं खोलींदे। अरे तुंहिंजा बोरा ने रोड ते रखियल हूंदा, रोड ते यार। कमाल आहे। त तुंहिंजा गुदाम हूंदा। हा ऐं तूं बेफ़िक्र थी, असीं तोखे माना महीने ॾेढ जे अंदरि असां पाण माल कढंदासीं। या माल बसि निकितो पियो आहे बाबा। हिन जा टेला डायरेक्ट पंहिंजे ज़मीन ते ईंदा। हा ऐं बसि तूं असांजा जीअं टेला भरिजी निकिरंदा तूं त पैसा ईंदा। ठीकु आहे, तव्हांजे माल भराए न मोकिलियो। ठीकु आहे? हा न? ठीकु आहे, महिरबानी। माल पुॼी वेंदो न असांखे। सुनो मानी जी ॻाल्हि कोन थी यार। अरे मामा मानीअ खे छॾ यार। ही वेठो ग़रीब माण्हू नओं बिज़नेसमैन थियो आहे, हिनखे अञा इहा ई ख़बर न आहे त कहिड़ा हक़ीक़ी ज़मींदार आहिनि ऐं कहिड़ा ठॻनि। अरे बाबा असीं को ज़मींदार कोन आहियूं। हीअ गाॾी बि अमीर आहे न असां यार, उनखां उधारी वठी आयासीं। पर तो जहिड़े माण्हू खे सम्झाइण जे लाइ वधीक मामा तूं ॿुधाईंसि। हा बाबा ॾिसो न, जेके बि अचनि था पहिरीं उनजी सुञाणप करियो, तंहिंखां पोइ परखे उनखां पोइ दवाऊं जेके बि आहिनि भाण उहे ॾियो।
ताकी तव्हांजा सुभाणे 5 रुपया ज़ाया न थियनि खाई भॼी न वञनि अहिड़ा कई माण्हू आहिनि ए मामा तूं सुञाणप वारी ॻाल्हि कई तो त सुञाणंदा माण्हू बि माण्हू खे पाकी वियो वञनि यार पर ॻाल्हि इहा आहे असल ॻाल्हि आहे दुकानदार दुकानदार अगरि लालच में अची इन पंहिंजे कारोबार खे ख़राबु करे छॾियो उधार ॾेई छॾी ऐं इहे माल जेके तेखे ॾेई छॾिया त पोइ अदा हिन वारनि ते हूंदी पाकी इन करे हिन पाकीअ खां बच ऐं पंहिंजे धंधे खे धंधो सम्झ भले थोरो कमाए पर इज़त सां सुठो ऐं कैश ते कमाए ठीकु आहे कैश ते कमायो पर जेकॾहिं मिसाल तौरु जेको सफ़ा वेझो आहे या सम्झो पको माण्हू आहे हिन जा 5 रुपया कोन था वञी सघनि उहो सोचे सम्झो उनखे ॾियो ठीकु आहे न आईंदा होशियार थी जाईं सुभाणे असीं वरी ॿियो रूप करे ईंदासीं पोइ माल मेड़े वेंदासीं बाबा हाणे पाण हलूं था हाणे इहे करे असांखे मानी जा 500 रुपया ॾे त असीं वञी करे सुठी होटल ते खाऊं छो त असीं ठॻ कोन आहियूं असीं पोइ मानी जा बुखिया आहियूं इज़त कहिड़ी ॼणी शइ अरे ठॻ कोन्हे त पोइ मानीअ पैसा छो थो वठी मानीअ पैसा छो थो थिए हल मानीअ अरे मानीअ पैसा नथा अचे पोइ वठूं मानी बोलाची माशाल्लाह दुआ करे छॾियूं बाबा पर ॻाल्हि ॿुध हा उधार मता ॾींहुं नहीं नहीं मां त खंदो ॾींदे न खंदो खॼी वेंदो ने